हिन वीडियो में असांखे हीअ अजीब सी हिकु शक्ल मिलियल आहे ऐं उन में जूं असांखे कुझु साइडुनि जो माप मिलियल। हीअ माप असांखे मिलियल आहे 3.5। हेॾां वरी ही साइड बराबरि आहे 6.5 जे। हितां खां वठी ही बराबरि आहे 2 जे ऐं हीअ माप आहे 7 जे। हीअ जेका डिघी आहे उभी इहा आहे 3.5। त हाणे ॾिसो इन मालूमात खे इस्तेमाल खे असां इन जी एराज़ी मालूम करे सघूं था, यानी एरिया मालूम करे सघूं था। त मां चाहींदुमि त तव्हां हिन वीडियो खे रोकियो ऐं पाण करण जी कोशिशि कयो। हाणे फर्ज़ कयूं त तव्हां हिनखे पाण करण जी कोशिशि कई हूंदी। हाणे कुझु शयूं तव्हांखे फौरन नज़र अची वयूं हूंदियूं, जीअं हिते 2 ट्रायंगल यानी त्रिकोण। ठीकु आहे, हिन त्रिकोणनि जी जेका मालूमात मिलियल आहे इन्हनि खे इस्तेमाल करे असां हिन जी एरिया एराज़ी कढी सघूं था। ठीकु आहे, जीअं हाणे हिते पहिरियों त्रिकोण आहे, ॾिसो जंहिंजी इहा बेस आहे 2। ठीकु आहे, हिन जो परपेंडिकुलर आहे 3.5 या हाइट चइजे। ठीकु आहे, 2 आहे, हे आहे 3.5। हाणे अगरि असां हिनखे पूरो करे हिकु रेक्टेंगल ठाहियूं, ठीकु आहे, मुस्ततील ठाहियूं, त असांखे ख़बर आहे रेक्टेंगल जी एरिया हूंदी आहे विड्थ इंटू लेंथ। ठीकु आहे, हाणे ॾिसो हे ट्रायंगल आहे, इहो पूरो कयो आहे। त हाणे जेको रेक्टेंगल ठहे थो उहो 2 ट्रायंगल खे पूरो करे ठहे थो, त हिकु ट्रायंगल जेको आहे उनजो एरिया जेको आहे उहो रेक्टेंगल जी एरिया जे अधु थी वेंदो। ठीकु आहे, त रेक्टेंगल जी एरिया अधु असां ज़रब करे छॾींदासीं। 1 अधु ज़रबिया 2 ज़रबिया 3.5। हाणे जेको अधु आहे ॿिनि खे हिकु करे छॾींदो। ठीकु आहे, ॿिनि सां कटिजी वेंदा पाण में, त असांजो जवाबु ईंदो 3.5 स्क्वायर यूनिट। त हिन ट्रायंगल जो जेको असांखे एरिया मिलियो उहो मिलियो 3.5 स्क्वायर यूनिट। हाणे अचो त असां हिन ॿिए ट्रायंगल जी एरिया एराज़ी मालूम कयूं। ठीकु आहे, असांखे ख़बर आहे हाइट बि ख़बर आहे, असांखे बेस बि ख़बर आहे। ठीकु आहे, त असां छा कंदासीं, अधु सां हिनखे ज़रब कराए छॾींदासीं, त 1/2। ठीकु आहे, ज़रबिया 7 ज़रबिया 3.5। ठीकु आहे, हाणे 1.2 ज़रबिया 7 थी वेंदा 3.5 ज़रबिया 3.5। ठीकु आहे, हाणे अचो त ॾिसो इहो मालूम कयूं कि 3.5 ज़रबिया 3.5 छा थींदो। हाणे ॾिसो लिखंदासीं असां मथां 3.5, हेठां विज़िट बदलींदासीं हिनखे 3.5 सां। हाणे हिनखे पहिरियों 5 ज़रबिया 5 थी वेंदो 25। ठीकु आहे, 2 मथे विया, 5 ज़रबिया 3 थींदो 15 ऐं 2 असां वटि अची वेंदो 17। ठीकु आहे, असां हिकु पासे खॿे पासे ते हिकु प्लेस असां मूव कंदा आहियूं। ठीकु आहे, त असांजे हे पॉइंट खां पोइ 3 ज़रबिया 5 थी वेंदो 15, हिकु मथे वियो 3 ज़रबिया 3 थी वेंदो 9, 9 ऐं 1 अची वेंदा असां वटि 10। असां 10 लिखी छॾींदासीं। असां जोड़ कंदासीं 5 ऐं ॿुड़ी 5, 7 ऐं 5 12, हिकु मथे वियो, हे 2 थी वेंदा ऐं हे अचे असां वटि 1। हाणे ॾिसो डेसिमल पॉइंट खां पोइ असां वटि ॿ नंबर हुया, त इन करे असां 2 नंबर हेॾे रखंदासीं, त असां वटि जवाबु अचियो 12.25 स्क्वायर यूनिट। जवाबु आयो 12.25 स्क्वायर यूनिट। उन खां पोइ हे जेको साइड बचे थी शेप अचे थो, इहो तव्हांखे करण में थोरो ॾुखियो लॻंदो हूंदो। अजीब सी शक्ल आहे, चौकुंडो आहे पर को मुस्ततील बि न आहे। ठीकु आहे, त असां हिनखे हीअं विरहाए सघूं था 2 शकुलनि में। ठीकु आहे, हिक सां ठाहींदासीं रेक्टेंगल, ठीकु आहे, मुस्ततील, ॿियो ठाहींदासीं असां ट्रायंगल त्रिकोण। ऐं इन्हनि जी असां मापू मालूम करे असां हिन जी एराज़ी एरिया मालूम करे सघूं था। ऐं असांखे इहा ख़बर आहे कि हिन जी विड्थ बेस छा आहे। ठीकु आहे, हाणे इहा विड्थ बेस छा आहे, असांजे हिते मथे असांखे मिलियल आहे हे 2 यूनिट ऐं जोड़ कंदासीं हुन में असां 7 यूनिट, त इहा असांजी थी वेंदी असां वटि 9 यूनिट। ठीकु आहे, हीअ आहे असांखे जेके लेंथ आहे इहा ख़बर आहे असांखे 3.5 यूनिट आहे। ठीकु आहे, अगरि इहा 3.5 आहे त टोटल थियणु खपे 6.5। असांखे जेको बकाया बचंदो उहो थींदो, असांजे हिन में जोड़ कंदासीं 3.5 में 3, त असांखे 6.5, हे अची वेंदो 3 यूनिट। हाणे इहो इस्तेमालु करे असां हिन जी एरिया एराज़ी मालूम करे सघूं था। हाणे एरिया हिन रेक्टेंगल जो जेको एरिया असांखे मिलियल आहे मुस्ततील, इहो थी वेंदो लेंथ इंटू विड्थ। ठीकु आहे, इहो असांखे ख़बर हूंदी आहे, त इहो थी वेंदो 9 ज़रबिया 9 खे ज़रब ॾींदा ॾिसो। ठीकु आहे, 9 ज़रबिया 3.5। ठीकु आहे, हाणे हिनखे असां पाण जे ज़हन में करे सघूं था, 9 खे 3 सां ज़रब ॾियूं ऐं 9 खे अधु सां ज़रब ॾियूं। ठीकु आहे, 0.5 सां ज़रब ॾियूं, त 9 खे 3 सां ज़रब ॾींदो 27, 9 खे अधु सां ज़रब ॾींदो त अधु थी वेंदो 9 जो, उहो थींदा 4.5। 27 खे जोड़ कंदो 4.5 सां, त तव्हांखे एरिया मिली वेंदो ॾिसो 31.5 स्क्वायर यूनिट। या वरी तव्हां हिन जो एरिया हिनखे हीअं ज़रब कराए बि मालूम करे सघो पिया, तॾहिं तव्हांखे जवाबु 31.5 ई मिले हा। हाणे हे बचो ट्रायंगल, इन जो एरिया असांखे ख़बर आहे, इहो थींदो अधु ज़रबिया 9 ज़रबिया 3। 9 ज़रबिया 3 थी वेंदो 27, 27 जो जॾहिं अधु कंदव तव्हां वटि जवाबु बचंदो 13.5 स्क्वायर यूनिट, त हे अची वियो 13.5 स्क्वायर यूनिट। त हाणे असां हिन जी सॼे जो एरिया असां मालूम करे सघूं था। असांखे सिर्फ़ु जेके एरिया असां कढियासीं इन्हनि खे पाण में जोड़ करणो, हिसनि जो 31.5 जोड़ 13.5। ठीकु आहे, असां मथे कढियोसीं 12.25। ठीकु आहे, 12.25 ऐं आख़िरी असां ट्रायंगल हुयो 3.5। हाणे असांखे बसि हिनखे जोड़ कराइणो आहे पाण में। हाणे ॾिसो हे 5 साॻा लही आया, हे 5 हिनखे दिलाए छॾींदासीं। 5 जोड़ 5 जोड़ 2 जोड़ 5 सां थी वेंदा 17। ठीकु आहे, 7 हिते रखंदासीं, हिकु मथे खणी वेंदासीं, 1 ऐं 1 2, 2 ऐं 3 थी वेंदा तव्हां वटि 5, 5 ऐं 2 थी वेंदा तव्हां वटि 7, 7 ऐं 3 तव्हां वटि थी वेंदा 10।
10 मां 0 रखंदासीं मां हिकु मथे खणी ईंदासीं 1 ऐं 3 4 4 ऐं 5 ऐं 1 असां वटि अची वियो 6 6 असां हेठि लाहींदासीं त हाणे ॾिसो असांखे एरिया मिली वियो असां वटि मिली वियो 60.75 असांखे सॼी शिकिल जेका हुई उनजी एरिया एराज़ी असांखे मिली वई 60.75 स्क्वायर यूनिट